तकरीर खां अॻु में अवां प्यारनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त लुड़ गोड़ शोर शराबो न कयो। माठ करे वेहो, जन के विहण जी जाइ मिले थी जे वेहो। ॻाल्हाइण में, शोर में, लुड़ में तकरीर माण्हू करे बि नथो सघे, सही ॿुधी बि नथो सघे। क़ुरान करीम में पिया अल्लाह से फरमायो आहे त जॾहिं मुंहिंजो क़ुरान पढ़ियो वञे त कन ॾेई ॿुधो ऐं माठ कयो। इन सां गॾु मां अव्हांखे ॿियो बि अर्ज़ु हींअर ई करे छॾियां। 12 महीननि जे मुतालिक़ मुहर्रम जी माना छा आहे, मुहर्रम खे मुहर्रम छो चयो वियो, मुहर्रम में कहिड़ी इबादत कजे, मुहर्रम में कहिड़ा अहम वाक़िया, इन तरीक़े सां सफ़र खे सफ़र छो सॾियो वियो। उन में अहम वाक़िया मक़सद त जन महीननि जे लफ़्ज़नि जी माना बि माण्हुनि खे आम यादि न आहे। रजब, शबान, जुमादल ऊला, जुमादल उखरा, शवाल, ये 12 महीननि जी माना मतिलबु उन्हनि जूं फज़ीलतूं, भलायूं, बरकतूं, उन्हनि में थींदड़ अहम वाक़िया उहे मूं गॾु करे किताब लिखियो आहे। मूंसां गॾु अचण वारा मुंहिंजे मदरसे जा 3 तालिब इल्म आहिनि। उहे मां जे अॻियां खणी ईंदा। 200 रुपया हिक किताब जी मिठाई आहे। जे दिलि घुरे त वठो। वरी बि मुंहिंजो अव्हांखे अर्ज़ु आहे त जीअं अल्हम्दुलिल्लाह हींअर तव्हां ख़ामोश आहियो, ईअं ई ख़ामोश रही मुंहिंजो ग़रीब जो बयान ॿुधो। रब करीम तव्हांखे ख़ुशि रखंदो, अजर ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआत अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना
वमन जाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अबनाइही व बनातिही व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनुस्सना कमा कान हक़्क़ुहु बदज़ खुदा बुज़ुर्ग तुई किस्सा मुख्तसर। अर्श-ए आज़म मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की। हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब मुनकर दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। गुनहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके कि वो जन्नत मोहम्मद की तो ये उम्मत मोहम्मद की।
ए बुलबुलान गुंचाए गुलज़ारे अहमदी सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सा वडे आवाज़ सां पढ़ो पिया। अल्लाह के खुश रखे। सभई मिली जुली बटे वेरा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाई रहो। मोहब्बत सा महफिल में वेठल मुसलमान नौजवान हो। मूं ज़ईफ़ गुनहगार अवा प्यारन जे खिदमत में सुने मुस्तफ़ा अलैहिस्सलातु सलाम जे दुनिया ते तशरीफ आवरी जे खुशी आमदी जश्न ईद जेन प्रोग्राम में एक आयत करीमा पढ़ी आ उन ते इंशाअल्लाह अर्ज कंदुस। दुआ कयो अल्लाह ताला मुझो अर्ज करन अवा जो बुधन दादू शहर जे दोस्तन आलिमन बुजुर्गन साईं अब्दुल वहीद कुरैशी साहब जन जे सरपरस्ती में जलसे मल्हाईंदड़न के अल्लाह आबाद शाद रखे। जरा गौर से गालियों समझण जड़ियों आहिनि। कुरान करीम में या असांजे मुहावरे में जेके लफ्ज़ ॻाल्हाया वेंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी माना आहे हकीकी, ॿी माना आहे निस्बती। हकीकी असुल माना ऐं निस्बती माना ॿी जी लिहाज़। कुरान करीम में रब्बुल आलमीन जी ज़ात पंहिंजी पाक सिफ़ात में जेके अल्फाज आंदा आहिनि समीर बसीर अलीम खबीर ई रब करीम जो शान बि आहिनि। पर रब जी अता सां उन जे फज़ल ऐं करम सां इंसान बि समी ऐं बसीर आ, ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आ, अलीम ऐं खबीर आ, ॼाणंदड़ ऐं ख़बर रखंदड़ आ। अहिड़े नमूने सां हिकु न ॿ न कुरान करीम में केतिरा अल्फाज मिलनि। तव्हां पंहिंजे बहराड़ी जे मुहावरे में चवंदा आहियूं अदा मींह फसल के वाह जो जमाए। छा चवंदा आहियूं? हाणे खुदा तव्हांखे मदीने जो मौत नसीब ॻाल्हायो ठुप न थियो। असीं हली हली ॻाल्हाइण वेही हुआ तव्हां माठ कयो वेठा। अब छा चवंदा आहियूं? मींह फसल के वाह जो जमायो आ, वाह जो ठाहियो आ। ॼमाईंदड़ ऐं ठाहींदड़ असल में त अल्लाह ॻाल्हायो आहे न भाई। पर अरबी में चवंदा अंबतर रबीउल बकल, चीट जी मौसम सल्ला जमाया, जमायण वारो त अल्लाह आ। अहिड़े नमूने सां हिकिड़ा निस्बती अमर बि हूंदा आहिनि, हिकिड़नि जी माना मजाज़ी बि हूंदी आ,
हकीकी भी हूंदी आ। ये कुरान करीम जी आयत पाक जेका मुआज गा पढ़ी आ, इहा अल्लाह जे पाक कलाम जी आयत आ। ऐं सोने नबी पाक जे दीन जे आलिमन जन कुरान ऐं हदीस सां मेहनत कई आ, जन कुरान ऐं हदीस के समझो आ, समझायो आ, लिखियो आ, पढ़ियो आ, पढ़ायो आ, जन जो मशगलो ही महबूब जी जिंदगी ते कम करणो हो, वे लिखन था त इहा आयत सगोरी हकीकत में अल्लाह जे सिफतुन ते मुश्तमिल। ये जेके सिफतूं आयूं आहिनि ये अल्लाह जूं आहिनि। अव्वल बि अल्लाह आ, आखिर बि अल्लाह आ, ज़ाहिर बि अल्लाह आ, बातिन बि अल्लाह आ, हर शइ जी इल्म वारो अल्लाह। तव्हां बि चओ था हाओ या न? ॾाढा जवाब ॾियो केर? मिठे रब जो नालो वठो केर? अल्लाह जा प्यारा बानड़ो। बुजुर्ग लिखन हकीकत में ये सिफतूं अल्लाह जो आहिनि, पर अल्लाह जे अता सां, उन जे फज़ल ऐं करम सां, उन जे मेहरबानी मशीयत सां ई पंजई सिफतूं असां ऐं अव्हां जे सहरे नबीअ जो बि आहिनि। अव्वल, आखिर, ज़ाहिर, बातिन, हर शइ जे इल्म वारो मिठो मुस्तफ़ा बि आहे। पर निस्बती अमर हकीकत में अव्वल अल्लाह आ, वरी मुस्तफ़ा ॿियनि खां अव्वल आ। अहिड़े नमूने सां जेके बि सिफ़तूं आहिनि ख़ुदा जूं बि आहिनि त मदीने वारे सोने हबीब जूं बि आहिनि। इन लिहाज़ सां जो ई नबी करीम जूं सिफ़तूं आहिनि, मां इन्हनि ते अव्हां जेका अर्ज़ कंदुसि। रब करीम छा फरमायो? हुवल अव्वल वल बातिन, ऐं बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम, ऐं इहो हर शइ जे इल्म वारो। अव्वल कीअं, आखिर कीअं, ज़ाहिर कीअं, बातिन कीअं, हर शइ जे इल्म वारो कीअं, इन जी वज़ाहत कंदा हलंदासीं। रब करीम जी ज़ात बरकात जे महबूब जा आशिको हुज़ूर अव्वल आ। छामे छामे अव्वल? पहिरीं ॻाल्हि त पाण ख़िलक़त में, पैदा थियण में, वजूद में अचण में सभिनी खां अव्वल। पाण फरमाए था कुंत अव्वल नबीन फिल खल्क़, मां नबीयन खां पैदा थियण में अव्वल। ऐं पाण फरमाइनि था त मां कीअं अव्वल आहियां जॾहिं अञा का काइनात जी शइ पैदा न थी हुई, कंहिंजो वजूद न हो, त मां मुस्तफ़ा अव्वल वजूद में आयो। हिकड़ी हदीस पाक आ, ॿी हदीस पाक आ, वे मां खे अर्ज़ कंदो थो हलां। हिकड़ी हदीस आ मुंहिंजे सुहिणे हबीब करीम जी, अव्वल मां ख़लक़ल्लाहु नूरी, अव्वल अल्लाह ताला मुझे नूर के पैदा फरमायो। सुभान अल्लाह जो आवाज। हाने इहा हदीस हिक, ॿियूं बि अहिड़ियूं रिवायतूं आहिनि। ॿी रिवायत में आयो पाण ही फरमाइनि था अव्वल अल्लाह ताला कलम के पैदा कयो। ॿी रिवायत में आयो अव्वल अल्लाह ताला रूह के पैदा कयो। चौथी रिवायत में आयो अव्वल अल्लाह ताला अकुल के पैदा कयो। रूह, कलम, अकुल, नूर, चार शयूं हदीस में आयूं त अव्वल पैदा थियणो आहे। हाणे छा चऊं त केर अव्वल आहे, कंहिंखे वधीक सही चऊं
आलिमन सगोरन सनदूं ॾिठियूं रावी ॾिठा कहीं कहीं हदीस के वधीक सही चयो कहीं कहीं के वधीक सही चयो जेके ज़ाहिर जा आलिम आहिनि उन्हनि जा इन में मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि पर हिक हस्ती आहे जंहिंजो बगदाद बस्ती आहे एक हस्ती आहे जंहिंजो बगदाद बस्ती आहे जंहिं राज अलस्ती आहे जंहिंजे सचनि सिक वारनि लाइ जन्नत सस्ती आहे जंहिं लाइ दुनिया के मोहब्बत वारी मस्ती आहे आवाज भलो आहे पर थोरो फुट खन मथे खणोसि उहा सुहिणो गौसुल आज़म कुतुबुल आलम महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सय्यदना व मुर्शिदना अल हजरत शेख अब्दुल कादिर जीलानी अल हसनी अल हुसैनी रहमतुल्लाह ताला अलैह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पान इल्म जी दुनिया जा इमाम है फैज विलायत त पंहिंजी जाति बरहक पर इल्म जे लिहाज सां बि संदन वॾो मक़ाम पाण जॾहिं तकरीर कंदा हा खिताब कंदा हा त 400 भला उलमा काबिल उलमा ॼाणू उलमा माहिर उलमा पन्ना पेनू खणी वेहंदा हा संदन बयान कयल नुक्ता राज ऐं असरार लिखंदा तव्हां अंदाज़ो लगायो त जंहिंजे महफ़िल में 400 उलमा वेहन त अवाम केतिरो हूंदो 200 माण्हू हूंदा हा ऐं तकरीर जे दौरान वाइज़ जे दौरान संदन वजूद खां कई कमाल ज़ाहिर थींदा उलमा लिखियो आहे त तकरीर कंदे कंदे हिकिड़ी सिरण संदन खिताब में माण्हुनि जे मथां उॾामे पई लामारा पई ॾे माण्हू वीचारा सादा मथे निहारीनि हेॾे होॾे निहारीनि साईं जे वाइज़ में खलल पियो पवे अल्लाह जे वलीअ उन सिर ॾे निहारे आंगुर जो इशारो जो कयो त मुढी हिकिड़े पासे किरी बाक़ी धड़ ॿिए पासे वाइज़ हले तकरीर पूरी करे फरमाए अब्बा इनखे खणी चो खणी आया मुढी ऐं धड़ मिलाए पान फरमायो वरी मुझे वाइज़ में रुखनो न विझां वञ त इहा वरी उॾामदी वञे थी ईदी हस्ती एडो कमाल वाइस पिया फरमाइन मींह शुरू थियो माण्हू हेॾे होॾे थियण लॻा पान फरमाइन था रब करीम जे दरबार में अर्ज़ था कनि रब करीम अन अजमाहुम व अंत तुफर्रिकुहुम मां गॾु करे तुंहिंजी दीन जे लाइ विहारियान तूं वरी मींहं वसाए भॼाइनि पियो ईअं चई मथे जो निहारियऊं त वसंदड़ मींहं बंदि थी वियो घराणो ई अजीब गौसल आज़म जो घराणो ही अजीब संदन पुफी बीबी आयशा रहमतुल्लाह अलैहा उन वट मायूं आयूं गोठ जूं इलाके जूं साण मींह कोन थो वसे माल मरी विया गाह कोन है तव्हां दुआ घुरो त मींह वसे दुआ घुरिया त बि थी सघियो पे पर पान बुहारो खणी घर जो घर के बुहारो ॾेई मथे निहारे चई मौला बुहारो मूं ॾिनो आहे छा ढकारो तूं ॾियारीस त मींहुं शुरू थी वियो अहिड़ो अज़ीम घरानो
एरो शानदार घराणो, एरो बरकत वारो घराणो, एरो इल्म वारो घराणो। उन सोने बादशाह पीर रोशन ज़मीर मुहिउद्दीन मीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त 4 रिवायतूं आहिनि। अव्वल अल्लाह ताला मुंहिंजो नूर पैदा कयो, बी रिवायत अव्वल अल्लाह ताला कलम पैदा कयो, टी रिवायत अव्वल अल्लाह ताला रूह पैदा कयो, चौथी रिवायत अव्वल अल्लाह ताला अकुल पैदा कयो। साईं फरमाइन था परेशानी जी गाल काने, हुनखे घट चओ, हुनखे मथे चओ, हुनखे मञो, हुनखे न, का ॻाल्हि नाहे। 4 ॻाल्हियूं सही आहिनि ऐं चईनी मझा मुराद मुंहिंजो ऐं तुंहिंजो सुहिणो नबी आहे। कीअं? साईं फरमाईंदा नूर बि नबी आहे। छो त नूर जी लुग़वी माना है रोशनी, चमक। इस्तिलाही माना है अज़्ज़ाहिर बिज़ात वल मुज़हिर लिल गैर, पान भी चमकी ॿियनि खे भी चमकाए। पान भी चमके ॿियनि खे भी चमकाए। मुंहिंजा महबूब सुहिणा पान त चमकंदड़ आहिनि पर ॿियनि खे भी चमकाया। संदन जी जलम हजरती सईदा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, जॾहिं पाण मुंहिंजे वजूद मां ॿाहिरि आया, 12 तारीख़ सूमर जो वारा, मां पंहिंजे घर मुबारक में आहियां, पंहिंजे कमरे में आहियां। 12 जो सिज लथो आहे, वेही रही आहियां। ओचितो दर खड़कियो। केर पई दर खड़काई? चई मां मुस्तफ़ा जी पुफी आहियां। वेठी वरी दर खड़कियो। केर आयो? 4 औरतूं। हिक चयो मां बीबी हवा आहियां, ॿिए चयो मां बीबी आसिया आहियां, टे चयो मां बीबी उम्मे कलसुम हजरत मूसा जी भेण आहियां, चौथी चयो मां हजरत ईसा जी अम्मा बीबी मरियम आहियां। जन जे वफ़ात करण खे हज़ारे समय साल गुज़री विया हा, दिल भरो कीअं निकिरी आयूं। असां तव्हां जो माहौल अल्लाह करे सही मिले, सोहबत सुठी मिले, न त साल थींदा आहिनि, एतराज़ थींदा आहिनि, पोइ असांजो वीचारो अधरो मुझी पवंदो आहे। बाबा जन जी वफ़ात करण खे 1000 साल थिया हा, समय साल थिया हा, उहे कीअं निकिरी आयूं। अव्हां उनखे चओ त मेराज वारी रात 1.25 लख नबी मुस्तफ़ा जी पुठियां निमाज़ पढ़ण जे लाइ कीअं निकिरी आया। चंदो बाबा हो तो मेराज हो, चीसो नबी से जो मेराज हो, ही वरी मुस्तफ़ा जो मीलाद। निस्बत हुजूर जी आ, नबी अब हुजूर जी ला आया, ही भी हुजूर जी ला आयूं। अम्मा सान फरमाई थी वेठूं, वरी दर खड़कियो। निहारिम सुभान अल्लाह, पैरन खां वारन ताईं सॼियूं नूर हुजन, निजूं नूर हुजन। पुछां थी केर आयो? चवण लॻियूं जन्नत जूं हूरूं आहियो। छा लायूं आहियो? तुंहिंजे वजूद मां हाणे जेको दिलबर ॿाहिरि थो अचे, उन जे दीदार लाइ आयो आहियूं। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो, अल्लाह ताला जो असां तव्हां ते एहसान, असां तव्हां ते मेहरबानी आहे, असां तव्हां ते भलाई आहे, जो असीं पंहिंजे महबूब जे अचण जी ख़ुशी पिया था कयूं। जेको अव्वल आहे,
मु अर्ज पे कयो त बादशाह पीर सोने फरमायो त नूर बि हुजूर आ ऐं नूर जी माना पान बि रोशन हुजे ॿिए खे बि रोशन करे। मुंहिंजे महबूब सोने जी अम्मा फरमाए थी पान जॾहिं मुंहिंजे वजूद मां ॿाहिरि निकिता मां पंहिंजे कमरे में आहियां ईअं थोरो पाक मुंहुं पासीरो करे भित ॾे निहारियुमि त मुंहिंजी नज़र भित मां टपी आ, मके जे जबलनि मां टपी आ, झंगलनि मां टपी आ, शाम जे मुल्क जूं माड़ियूं मां पंहिंजे घर में वेठी ॾिसां। हुजूर पान त चमकंदड़ आहे ॿियनि खे बि चमकाए इन लफ्ज़ नूर ते ई जेकॾहिं माण्हू वेही हले त काफ़ी कुझु अर्ज़ करे सघिजे थो। बादशाह पीर साईं फरमायो त नूर बि हुजूर आ। ॿी संदन हदीस आ अव्वल मां ख़लक़ल्लाहु रूही, अव्वल अल्लाह ताला मुंहिंजो रूह पैदा कयो। चए थो रूह बि नबी साईं कीअं साईं फरमाई था जेकॾहिं रूह न हुजे त इंसान ज़िंदा ई न हुजे। रूह साई ज़िंदगी वाबस्ता आहे महबूब असांजे लाइ रूह आ छो त महबूब जे करे ई सॼो जहान हली रहियो। टी हदीस आ साईं फरमाइनि था पिया अल्लाह ताला अव्वल कलम पैदा कयो। कलम जो कम कहिड़ो आ जो ज़ुबान सां ॻाल्हि चवण वारी दिल में ॻाल्हि अचण वारी पन्ने ते उन सां नकुल कई वेंदी आ उतारी वेंदी आ। पीरनि जे पीर फरमायो हुजूर जे ज़रिए क़ुरान करीम लोह महफूज़ मां असां ताईं पहुतो आ, असां खां ॿियनि ताईं पहुतो आ। ही कलम बि महबूब करीम जो शान। चौथी हदीस कहिड़ी अव्वल अल्लाह ताला अकुल पैदा कयो। अकुल सां बुरी शइ भली शइ सही शइ ग़लति शइ सुठी शइ किनी शइ सुञाणी वेंदी आहे। महबूब सां ख़बर पई ही हलाल आहे ही हराम आहे ही पलीद आहे ही पाक आहे ही जाइज़ आहे ही नाजाइज़ आहे। ये सब सिफ़तूं मुस्तफ़ा जूं आहिनि। बादशाह पीर साईं लिखियो त इन्हनि रिवायतुनि में इख़्तिलाफ़ आहे ई कोन। नूर बि सुहिणो नबी आहे, रूह बि सुहिणो नबी आहे, अकुल बि सुहिणो नबी आहे त कलम जो शान बि सुहिणो नबी आहे। टूटे दिल की तलाश कर के वो दिल खुदा को कबूल है। इंसान पंहिंजे कब्रनि मां ॿाहिरि निकिरंदा पर सभिनी हिकु ज़रूरतमंद जी ज़रूरत पूरी कई, हिकु हाजतमंद जे लाइ उनजी तो हाजत रवाई कई। के परेशान हाल खे परेशानी दूर करे ख़ुशी अता कई, के रोअंदड़ खे तो खिलाए विधो। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो यानी कि ख़ुदा जे हुज़ूर में एतिरी क़बूल आहे। मुंहिंजे आका फरमायो हिकु साइल कंहिंजे दर ते आमदद आयो, को हाजतमंद आयो, मुस्लमान उनजी हाजत रवाई जे लाइ उनजी मदद जे लाइ अगर पंहिंजे घर मां सुबुह जो निकितो आहे हाणे शाम जो वापस आयो फरमाई था सुबुह खां वठी जे वक़्तु वापस आयो सुबुह खां वठी शाम ताईं ख़ुदा उन मुस्लमान जे लाइ जेको कंहिं ॿिए जी मदद जे लाइ घर मां निकितो आहे अल्लाह 70,000 मलाइकनि खे उन जे घर में मुक़रर फरमाईंदो आहे जेके उन वक़्त खां वठी शाम ताईं उन जे मग़फ़िरत जी दुआ घुरंदा रहंदा। हबीब अल्लाह असल में अन अव्वल मई यमुर अल सिरात रोज़ो रखंदो उन जी ज़ात खे फ़ाइदो पर जेको ॿियनि जे लाइ करे थो कंहिंखे कंहिं ॾुखायल खे ख़ुशी ॾिनी कंहिं परेशान हाल जी परेशानी दूर कई उन ते पंहिंजो वक़्तु सर्फ़ कई पंहिंजो माल ख़र्च कई
खिलाए विदई कंहिंजा गम टारे विदई मुझे आका फरमाए इन जो यो अमल खुदा जी बारगाह में एतिरो क़बूल आहे जो मुझे आका फरमाए क़यामत जे ॾेखारे इन हॾॾोखिन खे इन हमदर्दन खे इन मुख़यरन खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात जी बारगाह में यो शान ऐं मक़ाम मिलंदो छा शान हूंदो मुझे आका फरमाए ला यखाफून इज़ा खाफन नास अला यहज़नून इज़ा हज़िनन नास उनके क़यामत जे ॾेखारे के किस्म जो खौफ न हूंदो खुदा उनके गमनाक न कंदो छाजे करे जो उन्हनि जे दिल में खुदा जी मखलूक जी मोहब्बत हुई उन अल्लाह जी मखलूक सां प्यार करे उन्हनि जी हमदर्दी ऐं उन्हनि सां वफ़ा कई आहे खुदा इन नेकी अमल जे करे उनखे क़यामत जे ॾेखारे इज़्ज़त जा ताज अता फरमाए मोहब्बत अदब एहतराम करण जी करे जेको पंहिंजी सिर जो साईं था मञो आला हज़रत मखलूक जी खैर ख़्वाही रखे मुंहिंजा अता तो जिब्रील अॼुकल्ह त ज़मानो आहे इलेक्शन विछाईंदुसि तव्हां ॾिसंदो हर को वेचारो ख़ासि तौर ते उम्मीदवार परेशान जिब्रील जे पर खे ख़बर हर जगह ते वेंदो पंहिंजे वोट जे लाइ पंहिंजे पाण खे कामयाब करण जे लाइ पर जेको उन जो किरदार मां ॾिसो था उन जो किरदार कंहिंजे तॾे ते वञी दुआ एॾी प्यारी आला हज़रत कंहिंखे दिलासा ॾींदो कंहिंखे आसरो ॾींदो कंहिंसां हथ जोड़ कंदो कंहिंसां खिली मिलंदो कंहिंसां मुलाक़ात कंदो मुंहिंजा अता इहे कम जेके अॼु पंहिंजे गतीअ जे लाइ सभु हिकु जहिड़ा न आहिनि हर कंहिंखे ख़ुदा जी ज़ाते बाबरकात सम्झ ॾिनी आहे हर को सम्झे थो मुंहिंजा अता जेके कम हिन वक़्तु कया वञनि पिया जेकॾहिं अहिड़ो मुआशिरो अहिड़ो किरदार सॼो साल हुजे त पोइ हिन मुआशिरे में तरक़ी थींदी करणु चाहे उहो टिनि चांहियुनि ते मूंखे ॾिसे जेकॾहिं इहो किरदार हर रोज़ हुजे इहो फिक्र जेकॾहिं तुंहिंजे दिल में सच्चो हुजे त मुंहिंजा अता को ही मुआशिरो जन्नत बणे ख़ुदा जी रहमत जी वसार बरकतूं बि अचनि असां दुआ ई करे सघूं था त ख़ुदा इहा हक़ीक़त अता फरमाए अगरि इहो रियाव आहे त ख़ुदा पंहिंजे हबीब जे सदके इन रियाव खे हक़ीक़त में बदिलाए ऐं ख़ुदा असांजे दिल में इन हक़ीक़ी दर्द जो को ज़र्रो अता फरमाए जेकॾहिं इहो ज़र्रो मिली वियो त मुंहिंजा अता असांजा ॻोठ असांजा शहर असांजूं वस्तियूं असांजा वाहण ख़ुदा जी फज़ल ऐं रहमत सां इहे सभई हरा भरा तलवार खां बरसातूं बि वसंदी बरकतूं भी ईंदियूं ज़ुल्म वेंदो ज़्यादती वेंदी त इहो सुहिणो अमल आहे जेको रियाव सां या मजबूरीअ सां कयो थो वञे मुंहिंजा अता इहो अमल भलो आहे इहो अमल भलो आहे इहो किरदार हमेशह जे लाइ जेकॾहिं माण्हू खे सम्झ में अची वञे इहो मुहम्मदी किरदार आहे मुंहिंजे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस ते निगार उहे माण्हू जेके महबूब जे मुखालिफत में महबूब जे साम्हूं ॻाल्हाईंदा हुया हुज़ूर जे मथां आवाज़ कसींदा हुया महबूब खे माज़ अल्लाह घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ पर महबूब उन्हनि जो ॻाल्हाइण ॿुधी करण खां ताल्लुक़ कोन टोड़ियो उहे कुरैशी मक्का इन मुस्तफ़ा करीम खे सॼी ज़िंदगी सतायो महबूब खे मक्के जहिड़ो शहर छॾियो नूरक युसफ़ नारी मोमिन तकरो तकरो लगे वने तुझे जेको ज़िक्र जो इश्क जो नूरा महबूब के शेर जो नूरा मदीने तैयबा पहुंचा साए तो त को एड़ो डी खाली कोन हो जो महबूब के पंजो शहर याद न मा पुल ता लंघन में सहाबा के दरमियान पर पंहिंजे मक्के खे याद कंदा इमाम बूसूरी रहमतुल्लाह अलैहि या कैफियत बयान अमित तज़क्कुरी जीरा निम्बेजी सलमी उन्होंने में मां अव्वल अमित तज़क्कुरी जीरा
कुरान करीम जो आयतूं आहिनि तबलीग न अहले हदीस जो मज़ज तदम तफसीर लिखो थई मौबखे पंजे मक्के शहर जो बस किरदाए जो वादी अजीज लगी याद इंदी हसनत के चश्माने मुक़द्दस मा गोड़ा वहींदा हा आशिक तो चे मुस्तफा अवां जे प्यारी नूरानी अखिन मा गोड़ा वहंदा हा आशिकन जे ला ओहे दिल जा रत जा गोड़ा आहिन मुजा महबूब पंजे शहर के जो इनकारिया ओ मुसलमान याद रखो मक्के के जेका अल्लाह इज्जत अजमत अता कई छाजे कंदुस ऐ जी शफाअत कबूल जाते बाबरकात में अव्वल माया मक्को इज्जत वालो शहराना बा आहे इज्जत वालो मुस्तफा करीम मक्के सा प्यारा है या न मक्के में खुदा जो घर मताफा नेमतुं आहिनि सही सफ़ा मरवा अल्लाह जूं निशानियूं बि आहिनि पर ख़ुदा जी ज़ाते बाबरकात मुंहिंजा हबीब हिते मुंहिंजूं निशानियूं आहिनि शाइरुल्लाह आहिनि पर इन सभिनी जी इज़त अज़मत पंहिंजी जाइ ते पर इन शहर इन अज़मत वारे शहर खे जेका अज़मत मिली आहे अहमियत मिली आहे छाजे करे मिली आहे ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद नथो कसम खणा हिन अज़मत वारे शहर मक्के जो मगर मुस्तफा इन करे जो दिल भर तुंहिंजा कदम इन जे घिटिन में लगा हलो हज़रत आदम के ताली चऊं इन करे असा आशिकन जो मक्के सां बि प्यार पर दिल जो रुझान मेलान वरी मदीने जे तो छो मक्के सां बि मोहब्बतात मुस्तफा जे करे जो त महबूब जो वतन मदीने सां प्यारा इन करे जो ते यारो रहे थो मक्के में बरसते हैं अनवार खुदावंदी मक्के में बरसते हैं अनवार खुदावंदी और रहमत का लगा देखा बाजार मदीने में है उम्मत आसी के गमखार मदीने में तो सुभान अल्लाह दुआ करो हेडो जमे गफीरा के हिकड़े जी आमीन कबूल पई त सभनी जा बेड़ा पार थी विंदा दुआ या करो त खुदा पंजे हबीब जो शहर बार बार देखा रातें भी मदीने की बातें भी मदीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की जरा चश्मे तस्वुर में आने महबूब के पाक शहर जो तस्वुर करे दिल सा हंडाए इन ख्याल के पक्को बनाए अखियों बंद करे पो झूमी झूमी च रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की रातें भी मदीने की जरा झूमी झूमी रातें भी मदीने की बातें भी मदीने की के लिए बाहरी
दुआ घुराई उम्मीद पर उम्मीद अड़ी हुजे ये उम्मीद करण जो हक़ा ये असां जी उम्मीद मदीने वारो मीर पंहिंजे फज़ल ऐं पंहिंजे हबीब जे सदके खुदा करम करे असां गुनहगारन खे वरी बि घुराई वो दिन भी तो आएगा वो रात भी आएगी वो दिन भी तो आएगा वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में हथ मथे खींचो दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में वो दिन भी तो आएगा वो रात भी आएगी उतरेगी गुलामों की बारात मदीने में उतरेगी गुलामों की बारात मदीने में वो दिल भी तो आएगा वो रात भी आएगी सब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में सब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में ये चौथा चौं जो मुझे मदीने जे मीर जो फरमाना मुझे आका फरमा जेको मुझे हिन शहर सां मोहब्बत रखे थो जी सीने में मुझे शहर की मोहब्बत जो नूरा फरमाइन था अल्लाह जी इज्जत जो कसम कलमो पढ़ी खातिमो बिल खैर थींदो परेशाना हैराना महबूब फरमाइन था चीज़ न रोए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ए बिल खैर जी ज़मान अल्लाह जे दरबार इन करे असां खे यार जे शहर सां मोहब्बत के जन्नत वठी ॾींदा ही ओहो शहर आ आशिकन जो तरीको ही नालो अदब ज़ेर आसमां अज़ अर्श नाज़तर नफ़स गुम कर दमी आयत ने दो बायज़ीदी जा इन जाए ते जने आशिक पहुंचंदा हल त अदब में पंजी साह खण जो आवाज़ बेअदबी समझ मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीब यतीमों के ठहराने वाले हरम की ज़मीन और कदम रख के चलना अरे सर का मौका है ओ जाने वाले चल सुभान अल्लाह जेको उते पहुतो त छा गारंटिया ज़मानत केड़िया फायदो केड़ो आ आओ भलो अन्नहुम में बीठो हुक्म साफ साईया जेको दर ते पहुतो तंजी खता माफ साईया शफाअत तुंहिंजिया हिमायत तुंहिंजिया निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा झूमी च मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा दरवाजे के अव्वल शफात करे खोलाइंदो तमो जो तुझो सोहनो नबी खोलाइंदो उन महबूब जी दरबार पान वजूद में अव्वल सवा लख नबी
क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे महबूब जे पोयां हूंदा इब्राहिम ख़लीलुल्लाह उन नबियनि रसूलनि जे सफ़ में अॻियां हूंदो मुंहिंजे महबूब अलैहि सलातो वसलाम जो शान ईअं ज़ाहिर थींदो। मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी हदीस इमाम वाक़दी साहिब किताबुल मग़ाज़ी बांदिया फरमाइनि था इब्राहिम ख़लीलुल्लाह नबियनि जे कतार मां रसूलनि जे कतार मां निकिरी ॿाहिरि बीही सभिनी नबियनि खे मुख़ातिब थी चवंदो अॼु नबियो ऐं रसूलो तव्हां सभिनी ॾिठो आहे ख़ुदा जे जलाल खे जमाल में बदिलाइण वारो मुहम्मद हिन जो दरवाज़ो खोलाइण वारो मुस्तफ़ा है शफ़ाअत जो दरवाज़ो खोलाइण वारो महबूबा अॼु सभई गॾिजी चओ मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मां मुस्तफ़ा जन्नत जो दरवाज़ो खड़काए न खोलींदुसि तेसी केर दरअसल हदीस जो तर्जुमो आहे यो नारो खलीलुल्लाह क़यामत जे ॾिहाड़े लॻाईंदो चौंदो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले आशिक ईअं न बाबा सियासी नारनि जी मौसम ते सियासी नारनि तूं मगल फाड़े लॻाईंदो आहे अॼु मोहब्बत में आका जे मोहब्बत में हथ मथे खणी चओ मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे सवा जन्नत वो नबियों में रहमत लक़ब पाने वाले मुरादें गरीबों की बरलाने वाले वो अपने पराए का गम खाने वाले मुसीबत में गैरों के कमाने वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले पोया वो हथ मथे खणी झूमी चो अज मलाइका अल्लाह जी तरफ खां आया आहिनि ऐं दफ़्तर में लिखनि था कहिड़ो आशिक यार जे नाले ते ख़ुशि थी सदा लॻाए रहियो आहे इहो दफ़्तर जॾहिं महबूब जी बारगाह में पहुचंदो मूंखे यकीन आहे मुस्तफ़ा मुस्कुराया त सभिनी जा बेड़ा पार असां तव्हांखे यादि कयो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे मुस्तफा वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबाए आलम भी सजदा करे चांद पर पहुंचना भी हकीकत सही अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे मोहम्मद हमारे बड़ी शान वाले अक्ल वाले ज़मीं पर है शशदर चांद टुकड़े हुआ है फलक पर सारी दुनिया है मग़फ़े नज़ारा आप उंगली उठाए हुए मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे ग्राउंड में रखी जेको जिद्दी में आ उंगलियां ही फेस पर टूटे पिया से झूम कर उंगलियां ही फेज पर टूटे पिया से झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे 3 लख दुनिया जा टीवी
टीवी चैनल उनखे ॾेखारींदा रहिया बिलाल दुनिया खे जिनखे मारे मारे ॾिसो मोहम्मद आका जे में ग़ुलाम करे जो छॾियो जज़्बो बेहिशियत जा तुरा पवन बजरे होश में अचे ज़बान ते आवाज़ अचे त अहद अहमद जो नारो वरी अची वियो त जंहिं कारकून पुछनि था ठाहियो हो, बिलाल उन ख़ुद बि जॾहिं सीना इहो अबू बकर ॾिठो, सिद्दीक़ तो भी आया पइजी वियो बिलाल फौरन। ही ज़ालिम आहिनि जाबिर आहिनि तुंहिंजे इन नारे ते इन ज़ालिमन खे तकलीफ़ थिए थी इन नफ़रत में तोखे मारिन था ज़रा पंहिंजे इश्क खे थोड़ी देर लाइ ज़ब्त में आण हते बिलाल तुझे सुना सिद्दीक़ अहिड़ा मशवरा तूं न ॾे ख़ुदा जी इज़त जो कसम यार जे नाले ते जेके कोड़ा लॻनि था उन में दर्द न बल्कि उन में अहिड़े सुहिणे जी आमद ते ख़ुशी न कयूं त हीअ असांजी नाअहली आहे। अब्बा स्कूलन खे मोकल छो चई साईं मोहम्मद अली जन्नाह जो ॾींहुं आहे यौमे वफ़ात स्कूलन खे मोकल छो पाकिस्तान जे ठहण जो ॾींहुं आहे इन ॾींहं ते पाकिस्तान मिलियो अॼु मोकल छो इक़बाल जी वफ़ात जो ॾींहुं आहे लियाकत अली खान जी वफ़ात जो ॾींहुं आहे भुट्टो साहब या बेनज़ीर साहब जे फांसीअ ते चढ़ण या गोली लॻण के दुनिया खां छॾण जो ॾींहुं आहे या फलाणे जी सालगिरह हे फलाणे जी सालगिरह हे फलाणे जी सालगिरह मां अर्ज़ थो कयां त ॿियनि जूं सालगिरहूं मल्हाई थो उहो तुंहिंजो ज़हन आहे अचो त गरजी मदीने वारे जी सालगिरह मल्हाई असल तो हो कंहिं बेचारे जो उर्दू में शेर आहे चए थो आओ हुस्ने यार की बातें करें आओ हुस्ने यार की बातें करें जुल्फ की रुखसार की बातें करें महबूब जो शान गायूं अचन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं ज़िक्र आमद हबीब कयूं जंहिं दिलबर खे असां एतिरो यादि आहियूं उनखे असीं बि त यादि कयूं असीं ॿार खे वेठा अचूं निमक हराम न थींदासीं बेक़दुर न थींदासीं बेशुक्र न थींदासीं पंहिंजे रब करीम जो शुक्र कंदासीं हम्द कंदासीं जो उन अहिड़ो दिलबर नबी ॾिनो आहे जंहिं जहिड़ो न आयो न ईंदो न थियो आहे न थींदो न मिलियो न मिलियो पान अव्वल आहिनि हर शइ में अव्वल आहिनि वरी छा बयान थियो वल अव्वल वल आखिर ऐं पान नबियन में आखिरी नबी आहिनि जन खां पोइ कंहिं नबीअ जो अचणु मुमकिन ई न कुरान चए थो आखिरी नबी आहे संदन हदीसूं चवनि थियूं मां आखिरी नबी आहियां सहाबा इन आखिरी नबी हुजण जी अक़ीदे ते जंगियूं कयूं जिहाद कया लड़ायूं कयूं एक जंग में 700 कुरान करीम जा कारी ऐं हाफ़िज़ असहाबी शहीद थी विया ख़त्म नबुवत जे अक़ीदे ते असांजे महबूब खां पोइ को नबी थींदो ई कोन कुरान चए थो आखिरी नबी आहे हदीस चए थी आखिरी नबी आहे सहाबन चयो आखिरी नबी आहे पर जंग जी जीतन भी चयो तो मुस्तफा आखिरी नबी पान कदे वेठा हा एकरो बदवी बहरारी जो अरब आयो ऐं बड़ो पटको बदल साईं जे साम्हूं आयो साईं मोहम्मद तू आहीं नालो साईं फरमाया हा नबीयो आहीं साईं चयो हा भला जे नबीयो आहीं त ॿुधाए मुंहिंजे पटके में छा आहे
वॾो पटको माशाअल्लाह तव्हां त नंढो बि छॾे ॾिनो मथो उघाड़ो के वरी निमाज़ी बि आहिनि मस्जिद में ईंदा त छबियूं ॻोल्हींदा अल्लाह तोखे मथे ते पग नसीब करे मुंह ते ॾाढ़ी नसीब करे निमाज़ बाजमात नसीब करे पंहिंजो ज़िक्र नसीब करे पंहिंजे महबूब ते दुरूद नसीब करे एड़ी सूरत सीरत रख जेका सल्फ सालीन खां हलंदी आई आहे मुंहिंजे दिल बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती बदवी चए थो ॿुधायो त मुंहिंजे पटके में छा आहे हेॾे निहार जो हेॾे साईं फरमाईंदा मां ॿुधायां त पटके में छा आहे या पटके वारी शे पाण ॿुधाए त मां केरु आहियां इते त सुभान अल्लाह तव्हांजो छोली हुजे हा समुंड जी मां ॿुधायां या पटके वारी शे ॿुधाए मेहमान आयो देर सां कंहिं वक़्तु हाणे देर सां जो आयो त घर धणी चए थो अदरा देर करे आई ॿुधाई बि कोन भाॼी ठहरायां उन सां मानी खाईंदे या खीर सां चवंदा भाॼी ठहराए भाॼीअ सां मानी खाई खीर मथां पी छॾी माना ॿई ॻाल्हियूं छॾण वारो पुट को हो ई कोई साईं भाॼी ठहरायो उन सां मानी खे मथां खीर पी छॾींदुसि उन बदवी भी चयो साईं जेका मुंहिंजे पटके में शे आहे उहा बि ॿुधाए अव्हां बि ॿुधायो साईं फरमाइनि था तूं जंगल में हुई कंहिं वीचारे ज़मीन जा लाह कंडा किरड़ कढी ढेर करे छॾियो हो उनखे बाहि ॾिनई गंद खे उन बाहि में हिकिड़ी गोह बि सड़ी वई उनजी सड़न खां पोइ बाहि जे ठरण खां पोइ सूरत ठही पई चंबा मुंहुं वग़ैरह उन छार मां तो कुझु चपटी खई पटके जे कुंड में ॿधी लिकाई मूं वटि आयो हई चई तो ॿुधा छा आहे तुंहिंजे पटके में छार आहे चई भला सी पटके वारी शे ॿुधाए साईं फरमाइनि था यादब एगो छार में हड्डियूं पैदा थियूं रगूं पैदा थियूं गोश्त पैदा थियो खल चढ़ी वई चंबा ठही विया पुछ खे छंडी ऐं चए थी लब्बैक वसदैक या रसूल अल्लाह अवां खे बि मां ग़रीब अर्ज़ कंदुसि या रसूल अल्लाह जो विर्द पको कि वीचारा चिड़ंदा पर चिड़ अजाई अजाई मां त चवंदो आहियां तव्हांजा वॾा बि चई विया या जो सीगो सहाबन बि ॻाल्हायो आहे परे वेझो न परे इमामन बि ॻाल्हायो वलियन बि ॻाल्हायो तूं असीं गरजी चऊं त ॾाढो भलो थी वेंदो हाओ या न ॻाल्हायो लब्बैक मां चवां तव्हां जवाब ॾियो या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह भला सीउ लॻो अथव या बाहूं मुंहुं वांगुरु वरन कोन थियो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह वसदैक या रसूल अल्लाह गोह जी मिट्टी गालाए चए थी लब्बैक वसदैक या रसूल अल्लाह फथ किया बदवी पटके खे लाहे रखो पटके मां बाहर निकरी आई भाग थी वस जो दिल भर जो दीदार पई करे सहरे नबी जो
दीदार कजे बि इन जो न जवाब ॾियो दिल थी चवे रुगी दिल बर जो दीदार कजे प्यार जो ही हक़दार वाहिन सां प्यार कजे दिल थी चवे रुगी दिल बर जो दीदार कजे प्यार जो ही हक़दार वाहिन सां अल्लाह खुश कंदव जलसन में मानो पढ़ाईंदा ना आहिनि पर तव्हां परवाना हो पिरीअ जा मूंसां गॾिजी पढ़ो पिया वरी बि चवां थो पढ़ायो दिल थी चवे रुगी दिल बर जो दीदार कजे प्यार जो ही हक़दार वाहिन सां प्यार जो ही हक़दार प्यार कजे दुख सुख में ही सुहिनल सॾड़ा ॾींदो ॿिया छिनंदा ई गुनहगारनि खे गॾींदो दुख सुख में ही सुहिनल सॾड़ा ॾींदो ॿिया छिनंदा ई गुनहगारनि खे गॾींदो अहिड़े जानिब तां छो न जान निसार कजे प्यार जो ही हक़दार प्यार जो ही हक़दार वाहिन सां प्यार कजे दिल थी चवे रुगी दिल बर जो दीदार कजे प्यार जो ही हक़दार वाहिन सां प्यार कजे गोह जा भाग थिया जहिरी निहारे थी साईं था फरमाइन मन दा बुद्ध गोह कंहिंजी थी इबादत करी चेती क़िबला उन अल्लाह जी थी इबादत कयां जंहिंजी आसमाननि में हुकूमत आ जंहिंजी ज़मीननि में बादशाही आ जंहिंजी समुंडनि में बि हाकमियत आ जंहिं इंसान लाइ ॿेड़ियूं ॿेड़ा हलाए बहरनि में रस्ता खोले छॾियानि उन अल्लाह जी थी इबादत कयां बदवी जो सुहिणा अल्लाह की त सभु मञूं था त आहे का ताक़त आहे अव्हां ला छा थी चवे अमाला बयान दी साईं फरमाइन था मन अन गोह मां की रहा तो जंग जो जीत जानवर नडड़ी शे गाल्हाए चए थी अंत रसूल रब्बिल आलमीन व खातमुन नबीन कद अफलह मन सद्दक़क व कद खाब मन कज़्ज़बक तू अल्लाह जो रसूल आहीं नबियन में आखिरी नबी आहीं जै अवां के सच्चो चयो ओ कामयाब जै अवां के कूड़ो चो सो नाकाम त मुंहिंजा सुहिणा उन ॻोह बि ॿुधायो त मुस्तफ़ा खां पोइ नबी न ईंदो लतीफ़ो आ पर हिदायत हिकिड़े माण्हूअ दावा कई त मां नबी आहियां बादशाह बदराइस बंद कमरे में रहाईस बोरची खाने वट रहाईस बोरची के चए मरे भुख न तौबा ताब जे सही थे मुड़ी मानी वारी दिजास पियो हुजे 5 ॾींहं 10 ॾींहं महीनो गुज़रियो हाणे वरी घुराईस चई दे खबर तो दावा की मां नबी आहियां चई हा साईं नबीअ ते वही लहंदो आ तो ते को वही लथो आ चई हा साईं कहिड़ो चई अल्लाह ताला मोते वही लथो आ या अय्युहन नबी अलैक बिल मतबख ओ नबी बोरची खानू न छॾ समझो पिया न सुहिणा
गाल ज़हन में आई न, पर खुदा अहिड़े ज़हन खां पनाह में रखे। नबियों में नबी से के खत्मुल अंबिया ठहरे, और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे। हुजूर अव्वला ऐं आखिरा ऐं ज़ाहिरा, जो जेको बि ॾिसंदो हो सो सम्झंदो त आहे सचो नबी। खुलियल यहूदी मदीने जा पान खे पढ़ियल सम्झंदा हा, काबिल सम्झंदा हा। अरबन की जानवर वांगुर ॿियनि खे सम्झंदा हा। जन सोना हबीब मके मां हिजरत करे मदीने पहुता त उहे यहूदी पंहिंजी वॾी काबिल पढ़ियल लिखियल अब्दुल्ला बिन सलाम खे, जेको टिनि किताबनि जो माहिर हो, तौरात इंजील ज़बूर जो, उनखे तैयार करे वठी आया त हल सोने नबी सां सुवाल जवाब। उब आयो जने मुझे दिलबर थी नजर पई। सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चओ। नजर जो पई त बे इख्तियार ज़बान मां निकिरी वियुसि, ही पाक मह त कूड़ हणण जहिड़ो आहे ई कोन। यहूदियुनि चयसि असीं तोखे ॾाढो ठठ ठांगर सां वठी आया, तूं असांजे पारां ॻाल्हाईंदी, तोखे छा थी वियो? हुनजो त अरबी में बयान हो, पर मूं सिंधी में शेर ठाहे अर्ज़ कयो। छा थो चवे? दिल वयो दिलबर खसे मां छा कयां। दिल वयो दिलबर खसे मां छा कयां, को नथो को गस रसे मां छा कयां, को नथो को गस रसे मां छा कयां। छा थी बिजली वारी शॉट लगी, अकुल भी खसे वो दिल भी खसे। सुभान सुभान अल्लाह। मुझी शायरी पंहिंजे अंदाज जी। दिल वयो दिलबर खसे मां छा कयां, को नथो को गस रसे मां छा कयां। मारियो मूंखे मयारुनि मुहिबजे, यूं फिराकन में पिसे मां छा कयां, यूं फिराकन में पिसे मां छा कयां। दिल वयो दिलबर खसे मां छा कयां। दुरूद शरीफ भेरो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सभी पढ़ायो, कहाँ पे पढ़ायो? वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। महबूब आका के निहारींदे हमरा काबू थी वियो आ। यहूदियुनि जो कुछ त ॻाल्हाए, कुछ त ॻाल्हाए। साईं चयो हलिया वे बैठो, छा थो ॻाल्हाए? चुप। साईं फरमाइनि था तूं ही सवाल रिथी आयो, उनजो ही जवाब। हीर थे आयो हैं उनजो ही जवाब आ, हीर थे आयो हैं उनजो ही जवाब आ।
मुझो महबूब अव्वल बाहे आखिर बाहे ज़ाहिर बाहे। साईं अब्दुल साईं केड़ा आयो अब्दुल वहीद टाइम तो मुखे बुधायो ता जो जलसो कोने ता कजो पो मुखे चजो हल हल नव 40 है 8 नहीं 40 है नला 20 ते वेठोस कलाक थियो हिन जलसे जो कलाक बेगंजा न कंहिंखे दुख न रंजा पर इन हूंदी बि थोड़ो अर्ज कयां त मुझो महबूब कीअं ज़ाहिर अबू जहल बुधो अबू जहल बुधो अथव या न नाम यारो काफिर साईं 10 बजे ताईं मुंहिंजी उमिरि आहे बुधो 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 खुश था बई दो कया जडो बीमार पोरो जरूर आया पर जने कुर्सी ते वेंदो हां त दिल बर हबीब जी निगाह थी वो हलड़े पुट हल एड़ो ज़ाहिर अबू जहल वस करे हबीब सा थकजी पियो का बि ॻाल्हि हमराह चाढ़े न पियो सघे उनखे कंहिं मशवरो ॾिनो त ई शाम जी मुल्क जो बादशाह हुआ हबीब सॾींदा अथसि वॾे रोब ताब वारो हुआ वॾी कुवत लश्कर वारो हुआ उनखे दावत ॾे अची उहो मिठी मुहम्मद खां दीन छॾराए ताकत सुभान अल्लाह खत लिखई शाम जी बादशाह के मुझी दावत खाओ मुझो कम अग्या बादशाह यार भी सघणा ऐं सच्चा निकरी तैयार थी रवानो थियो त बैतुल्लाह शरीफ जो तवाफ बि कया उमरो बि कया ऐं वरी पंहिंजे यार अबू जहल जी सॾ खे बि मञा ॾिसां छा थो थिए जॾहिं निकितो अध पंध ते आयो त अबू जहल खे ॿियनि चयो यार ॻाल्हि ॿुधी अथई कोशिश कर त तोसां मिलण खां अॻु में मिठी मुहम्मद सोने खे ॾिसी न वठ छो त जे ॾिठाई त पोइ वियो छो त महबूब आहे अहिड़ो न चओ सुभान अल्लाह ख़ाजा गुलाम फरीद जो शेर आहे महबूब जे शान में चथो इथां ही अबैद सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे अब्दुहु व रसूलुहु इथां ही अबैद सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे दिमागों को चक्कर देंदे ये उल्टी चाल क्यों पुछदी छा चवां खुदा खां त जग दर्दे जुदा खां त दिल मर दे सफा खां त हक तर दे करे सा लुक लुका कहती महबूब के ॾिसे न अव्वल पान वटाणी रस्ते ते नौकर बीहारियई जीअं जो बादशाह थे ओ ताकते आणियोसि मुस्तफ़ा करीम खे ॾिसी न वठे हबीबन करीम जो दीदार करे न वठे वठी अचे विहारियोसि मानियूं खाधा हलिया हाणी थो चवे सो शाम जो बादशाह
मां बेतुल जो उमरो भी कया तवाफ भी कया पोथा कचहरी कयूं त हमरा वने थधो थी सुस्त पुछईं अबू जहल सुस्त थो थी चेला वञी थो मान झली त नथो सघां पर बताओ चितो मक्के में बेतुल्लाह में सुहिणो हबीब जो नालो रखो वठी मुहम्मद मुंह में न पइजी चइबो पइजी ईंदो त छा आहे चई छा आहे कोन्हे मां कंदो आहे तकरीर पोकरो दरवेश सीता जो ईंदो आहे तकरीर में जो मज़ो अचेसि चए कल्ह मरी विया रात कल्ह मरी विया अबू जहल पियो चवे त जे मुस्तफा खे ॾिठई त हमरा बादशाह हो चई त अबू जहल अकुल खां कम वठ मां को ॿार मां को चिरियो हा शाम जी मुल्क जी हुकूमत हलाया पियो मूंखे छा कंदो चेदा तुंहिंजी मर्ज़ी वञ काबे करीम में आयो किथे ॾाढा च अल्लाह जो प्यारो घर पाक वा मके में अल्लाह जो प्यारो घर पाक वा मके में तव्हां बि चवरायो अल्लाह जो प्यारो घर पाक वा मके में अल्लाह जो प्यारो घर पाक वा मके में जाओ हबीब साहिब लौलाक आमके में जाओ हबीब साहिब लौला कयाम के में अल्लाह जो प्यारो घर पाक मके में मक्के में हरम में आयो काबतुल्लाह जे हरम में आयो तवाफ जी नियत पियो करे त हतीम शरीफ में मुझो सुहिणो नबी अल्लाह जी इबादत में कुरान पियो पढ़े ॿुधई झटका खाधा दिल झटका खाधा तवाफ सफ़ा मरो करे वेझो आयो निहारे वरी बेटा फरमाए तो वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसन ला ॾिसी ॾिसी आयूं तब तलाशूं कन ढायूं न ढापन पसण मझा पिरीअ जे ढाई न पियो थिए साईं कुरान पढ़ने पिया सलाम वराइन था मिलियो आ पुछे तो सही तव्हांजो नालो छा आहे मुंहिंजा महबूब टहकु न ॾींदा हा वॾो वात न फाड़ींदा हा मुर्कदी फरमाइन था मां उहो ई मुहम्मद आहियां जंहिंजे मिलण खां तोखे अबू जहल झलियो पे साईं अव्हां आहियो साईं जो हा ठीक है साईं आयो वरी ओता कदे अबू जहल हाल हवाल कया चई साईं हिया बादशाह चयुसि त आख़िर तोखे खपे छा ये नबी आहे त मोजज़ो घुर चई साईं चमासो पथरियूं कलमा पढ़न हुकुम तो करे त शुरू थी थियो वन के सद करे त पारन ते झुकंदा सजदा कंदा पिया अचनि छा घुरांस चई भला का त ॻाल्हि कंदी निबेरींदे न चई सोचे ॿुधायां थो सुबुह जो आराम करे उथ ॿुधाई थो सुबुह जो चई त मुंहिंजी सोच एती पहुती आहे त जबलनि ते बि जादू हली वेंदो आहे बरपट ते जादू हली वेंदो आहे माण्हुनि ते जादू हली वेंदो आहे आसमान ते जादू न वेंदो आहे
चईस अज 13 तारीख जो ॾींहुं हुआ, 14 जो चंड उभरे, इशारो करी ब टुकरा थी लही अची ऐं अखियुनि सां ॾिसूं त आयो आहे, पोइ खणी मञूं त वाकई नबी आहे। इशारे से महबूब जी ज़ात के बादशाह अर्ज करे मोकिलियो, तव्हां अचो। साईं भी आया। अबू जहल हाणे ॻाल्हा हीअ ॻाल्हि साईं फरमाई था बस। त बादशाह चए थो साईं इहो अबू लहब अबू जहल जो मुतालबो, मुंहिंजो मुतालिबो जुदा आहे बि दिल में, ॿुधायो बि तव्हां, करे बि तव्हां, मां ॿुधाईंदुसि। साईं करीम अलैहिस्सलाम मालिक मिठी ॾे मुतवज्जो थिया। 14 जो चंड ताब सां निकितो रोब सां। रब जो सुहिणा इशारो कर, इशारो कयूं त 2 टुकर थी। अबू कुबैस पहाड़ मके में आ, उन जे विच में अचे बीही रहियो। नंढड़ा फैज़ जा किताब अरबीअ में उहे त लिखनि था त उते बीहण छा, लही आयो महबूब जे कदमनि खे चुमियूं ॾेई, पोइ चंड वापसि। अबू जहल हाणे चए बस मां न पुॼंदुसि, मां साईं न पुॼंदुसि। हिन जो नऊज़ बिल्ला जादू आसमाननि ते बि हली वियो। साईं फरमा बादशाह तुंहिंजो छा ख्याल आहे? जी साईं मां पाण न ॿुधाईंदुसि, ॿुधायो बि तव्हां, कमु कयो बि तव्हां। असांजो ईमान आहे त रब करीम पंहिंजे महबूब खे गैब जो इल्म ॾिनो। चई ॿुधायो रब करीम पंहिंजे महबूब खे गैब जो इल्म ॾिनो। ॾाढा चो गैब जो इल्म ॾिनो आहे, वरी वरी चो गैब जो इल्म। लक़ब उम्मी मगर कोनो मका के गैब से वाकिफ, खुदावंदे तआला के पढ़ाए ऐसे होते हैं। सुकल एक जाती पई बादशाही जो पूरो जोर लगायो थई, तबीब हकीम चाक न थी थे, वञ चाक भी थी वई आ। पंहिंजे बंगुले जे वसहन में हली भी पई त कलमे शरीफ जी तवार भी लगायो बीठी आ। सुभान बादशाह के दिल सां लगी रहियो इहो त ॾिसां वञी। निकिरी पियो आहे, पंहिंजी बादशाही में आयो आहे, पंहिंजी महल जी दर ते पहुतो आहे त अंदरां ज़िक्र जो आवाज़ आहे, कलमे करीम जो आवाज़ आहे। अंदर लंघे आयो तो न्याणी नौजवान आहे, पंध भी करे पई, हले फिरे भी पई, कलमू का पाक पढ़े भी पई। पुछे सम्मा ही छाए, किथां आयो थई? खिली चे थी दिल बरब्बा जै महबूब मक्के में आंगुर जे इशारे सां चंड खे टुकड़ा पे कयो, उन बे इशारे सां मूंखे चाक भी करायो आ त कलमू भी पढ़ायो। अव्वल बि आहे, आखिर बि आहे, ज़ाहिर बि आहे, बातिन बि आहे।
बातिन माना संदन जी का हकीकत आ उनके हर को माण्हू पहुची न सघंदो। गार में अबू बकर सुहिणे हबीबन के हंज में सुम्हारियो केॾो वेझो हो। हज़रत अली करमल्लाह वजहू पंहिंजे हंज में आराम कराए निंड पे कराई जो लथल सिज मोटियो हो। एॾियूं असीम हस्तियूं जॾहिं उन्हनि पंहिंजे आका ॾे निहारियो त पाण फरमाइनि था मुंहिंजा सहाबियो 1000 भेरा निहारियो दीदार कयो पर मुंहिंजी हकीकत खे अल्लाह खां सवा केरु सुञाणी। तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे, शमाइल में भी आहे। हबीबन करीम जे प्यारे सोने अली फरमायो लम अर कबलहू वला बदहू मिसलहू। मु मुस्तफा जहिड़ो न अॻे ॾिठो आ न पोइ ॾिठो आ। मूं इहा जेका बि कैफियत ॾिठी आ इहा बेमिसल आ। हकीकत छा आहे सो हुज़ूर ॼाणे, ॿियो हुज़ूर खे बनाईंदड़ अल्लाह ॼाणे। नल्लो शेर आ हाँ, मोहम्मद से सिफत पूछो खुदा की, मोहम्मद से सिफत पूछो खुदा की। समझो प्यार, मोहम्मद से सिफत पूछो खुदा की और खुदा से पूछिए शाने मोहम्मद। ज़ाहिरा बातिना जंहिंजी हकीकत के केर जाने न थो सघे वह बिकुल शैइन अलीम। हर शइ जे इल्म वारो आ। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के अव्वल भी बनायो आ, आखिर भी बनायो आ, ज़ाहिर भी बनायो आ, बातिन भी बनायो आ, हर शइ जे इल्म वारो बनायो आ। उन दिलबर जी अचण जी असां सुन्नत जमायत वारा खुली खुली ईद कंदा आहियूं। ईद छो छा ईद वॾा बसन पर कंदा। छा चवंदा हूं ईद मीलादुन नबी मोमिन मल्हायो मुड़स थी। ईद मीलादुन नबी मोमिन मल्हायो मुड़स थी। ईद मीलादुन नबी मोमिन मल्हायो मुड़स थी। रब ॾिनो महबूब रब जो हमद गायो मुड़स थी। रब ॾिनो महबूब रब जो हमद गायो मुड़स थी। ईद मीलादुन नबी मोमिन मल्हायो मुड़स थी। केड़े किताब में लिखल केड़े किताब मां अर्ज कया तफसील नथो बयान कया पर सुन्नत जमायत जेके हदीस जा किताब आहिनि उन्हनि में सही बुखारी मुकद्दम। उन सही बुखारी जो शरह वा फतहुल बारी लिखण वारो अल्लामा इब्ने हजर अस्कलानी जंहिंखे हाफिजुल हदीस चवंदा आहिनि। वॾो काबिल आलिम हदीस जे फन जो। ॿिया बि किताब लिखिया अथई। उन पंहिंजे फतहुल बारी में लिखियो आहे त मुसलमान हमेशा महबूब जे ॼमण जूं खुशियूं मल्हाईंदा, उन जूं बरकतूं ऐं फ़ाइदा हासिल कंदा। मुस्तनद मोतबर किताब
अल्लामा अली कारी जुदा किताब लिखो, जलालुद्दीन सुयूती जुदा किताब लिखो, वडन वडन आलमन केतरा किताब लिखियान मीला शरीफ जे मौजूअ ते। ऐं मूं पंहिंजे शहर में चयो ओ मां अर्ज़ करे पोइ मां जी जाइ मां कुर्सी खाली कयां, ॿिए कंहिंजो नंबर हुजे त तशरीफ़ फरमा थे। मूं छा चयो पंहिंजे शहर में, ईदूं त भलारियूं सभने पर मीलाद जी ईद अजीब आहे। ईदूं त भलारियूं सभने पर मीलाद जी ईद अजीब आहे। एहसान करे जंहिं रात दिनो रब पहे जो प्यारो हबीब आहे। शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले छा लिखियो अथई, मीलाद कंदड़ खुश रहंदो सदा, थियो उन जो निरालो नसीब आहे। इदरीस अल्लाह ताला जो जेॾो बि शुक्र कर घट आहे, उन ई त अता कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे। उन ई त अता कयो आसन खे दिल जे